السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ، صبح الخیر جی دوستو، اساں جی گاڑی اچھے عید نماز پہ وञوں था पिया। एडवांस ईद मुबारक तमाम दोस्तन के। देवर असां खाण आयो आहे ऐं जेका असां ॿकरे बि लोड कया आहिनि घर में ॾींदासीं। हाय, कहिड़ो हाल आहे? त जी दोस्तो ही ॿकरे आहिनि, लोडिंग कया आहिनि, गाॾी आहे। त जी दोस्तो असां ईद नमाज़ ते रवां दवाऊं वञूं था पिया। ठीकु आहे दोस्तो। ऐं नादर अॻियां वेठो आहे, नादर भाई दुबई जो हिकु वॾो रोड आहे। उस्ताद साईं देवर साहब वहाँ गॾु वेठो आहे नादर भाई, वफ़ा भाई और ये ना अलामा के मोहम्मद आरिफ थोड़ी वेठो आहे। सबका मुबारक भाई जान हमारे तरफ से। दोस्तों साईं ते इशारा ठेडो है। दोस्तों असां हिते पुॼिया आहियूं बाज़ार में, रस्ते ते लथासीं, गाॾी अॻे कम सां आई पे, असां हिते लही पियासीं। हे माशाअल्लाह ख़ूबसूरत कीअं राइटिंग दोस्तों असां हिते होटल ते आया नाश्तो कयो सुबुह जे टाइम ते। क्या टाइम था दादा? टाइम क्या थे? हाँ 4:45 नहीं ऐसे नहीं, रोटी के साथ खाएगा। आमलेट बना दो ना, आमलेट बना दो। जी दोस्तों असां चाह अची वई आहे, चाह पीऊं था पिया।